ईरान शाम में ईरानी कौंसल खाने ते हमले जो जवाब ॾेई हिसाब बराबर करे छॾियो। ईरान जा इसराइल ते ड्रोन, क्रूज़ ऐं बैलिस्टिक मिसाइल हमला। इसराइली फ़ौज अमरीकी इख़्तियारनि इसराइल ते ईरान जे हमलनि जी तस्दीक करे छॾी। इसराइल जे केतिरनि शहरनि में हंगामे लागू। इसराइल जो चवणु आहे त ईरान जे केतिरनि ड्रोन हमलनि खे नाकाम बणाए पियो आहे। तेहरान खे हमलनि जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। ईरान जे इसराइल ते हमले खां पोइ सलामती काउंसिल जो हंगामी इजलास थी रहियो आहे। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस जो चवणु आहे त ॿिन्ही धुरियुनि खे छिकताण खां पासो करणु घुर्जे। पाकिस्तान विच ओभर जी सूरतहाल ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। परॾेही ऑफिसी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तान खे विच ओभर जी सूरतहाल ते तमामु घणी ॻणती आहे। धुरियुनि खे छिकताण जे ख़ात्मे लाइ सबुर जो मुज़ाहिरो करणु घुर्जे। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। हिकु ॼणो फौत। कराची जे मलिर, क़ायदाबाद, पिपरी सुपर हाईवे, गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर में वसकारो। नाज़िमाबाद, नॉर्थ नाज़िमाबाद, सदर डिफेंस, क्लिफ्टन में भी वसकारो। हैदराबाद, कोटड़ी, ठट्टे, सिजावल, जाती, उॾेरेलाल, नए कोट ऐं ॿियनि शहरनि में भी वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात। नवां जतोई में करंट लॻण सबबि हिकु ॼणो फौत। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बरसात दौरान जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। संदसि चवणु आहे त पंजाब ऐं केपी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात दौरान जानी नुक़सान ते खेसि सदमो पहुतो आहे। हुकूमत खे बरसाती बोर्ड में फाथल माण्हुनि जी भरपूर मदद करणु घुर्जे। सऊदी हुकूमत तरफ़ां पाकिस्तान में मजमूई तौर $70 अरब जी सीड़पकारी करण जो फ़ैसिलो। सऊदी अरब जो आला सतही 100 रुकनी वफ़द 16 अप्रैल ते पाकिस्तान जो दौरो कंदो। सऊदी अरब पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि में सीड़पकारी कंदो। मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी जे सिलसिले में गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में जलसो थी रहियो आहे। पिंडाल तैयार। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया मरकज़ी अॻवान ख़िताब कंदा। सिंध जे कुन कुछ मां काफ़िलनि जी आमद। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पीटीआई चेयरमैन इक़्तिदार दौरान ताक़त जो ग़लति इस्तेमालु कयो। मुख़ालिफ़ धिर जे जलसनि ते को बि एतिराज़ नाहे। जलसा ऐं जुलूस करणु सभिनी जो हक़ आहे। आम चूंडूं अञा हाणे थियूं आहिनि। तहरीक हलाइण जो को बि जवाज़ नाहे। शाह नूरानी हादसे में ज़ख़्मी वधीक हिकु ॼणो फौत। फौतुनि जो अंग वधी 19 थी वियो। रफ़ीक जोखियो कराची सिविल अस्पताल जे ट्रामा सेंटर में ज़ख़्मनि जा सूर नसंदे दमधणीअ हवाले कयो। सिंध में बदअमनी ते ज़ाब्तो न थी सघियो। वधीक ॿ ॼणा अगवा। पने आख़िर वेझो हथियारबंद पंजाब वासी ॿिनि पौरतुनि खे अगवा करे विया। वारसनि जो चवणु आहे त हथियारबंद थादल विकिरो कंदड़ नौजवान कामरान ऐं प्यारो उर्फ़ भूरे रियासती खे अगवा करे विया आहिनि। कानपुर महल में हथियारबंदनि हथां ज़ख़्मी नौजवान जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। थाणे अॻियां धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त हथियारबंदनि संदन नौजवान खे बेगुनाह ज़ख़्मी कयो आहे। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई लाइ तयारु नाहे। नौशेरे फिरोज़ में मुक़ाबले दौरान 3 हथियारबंद ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। हथियार ऐं कार हथ। सिटी ऐं सीआईए पुलिस तरफ़ां रोड़ी कैनाल वटि ॾोहारियुनि जो घेराव। फायरिंग। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार मुख़्तलिफ़ हंधनि ते ॾोहारी कार्रवाइनि में मुलविस आहिनि। ऐं हब वेझो हादसे में ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो फौत। फौतुनि जो अंग वधी 7 थी वियो।